तारीख़ी माग मिठी जे गॾी भिटते नए साल जी आजा में तकरीब थी गुज़री, जंहिंमें सिंध जे सरमोड़ शाइर शेख हया जी शाइरी ते नाले वारे अदीब प्रोफेसर नूर अहमद जिंजी जी लिखियल किताब मुंह में ॾिसी पाण खे जी मोहरत कयो वियो। नए साल जी आजा तकरीब में वॾे तादाद में थर्ज अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं शहरनि शिरकत कई। तकरीब में ॻाल्हाईंदे नाले वारे अदीब नूर अहमद जिंजी चयो त हींअर सभ खां वॾो चैलेंज आलमगीरियत जो आहे, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ शाह ऐं अयाज़ ज़रूरी आहिनि। अयाज़ माण्हू में मर्यादा पैदा करे थो। माण्हू फितरत जो अमल सच आहे, जंहिंखे इल्म जो खज़ानो ॾिनो वियो आहे। ख़्यालनि जो इज़हार कंदे वधीक चयो त अयाज़ उन विरसे जो माण्हू आहे, उहा कुदरत जी दरी आहे जंहिं अयाज़ पैदा कयो, उहा सीढ़ी जंहिं शाह खां पोइ अयाज़ खे अॻिते वठी वियो। जेके क़ौमूं ख्वाब ॾिसंदियूं आहिनि उहे मरंदियूं नाहिनि। दुनिया खे ॾिसंदासीं ऐं पोइ अयाज़ जे शाइरी खे ॾिसंदासीं त वॾो पैगाम आहे। पहिरियों समाज असां जोड़ियो, मुआशियात ऐं मवासिलात सां समूरी दुनिया ॻंढियल आहे। तकरीब में नौजवान लेखक मुख्तियार अबड़ो, स्टेशन डायरेक्टर मिठी रेडियो सईद अकबर शाह, समाजी अगवान कृष्ण शर्मा, डॉक्टर शंकर लेखक भारूमल, प्रोफेसर वली मोहम्मद मंगरियो, कैलाश लोढ़ा, चमन आर थरी ॻाल्हायो, जॾहिं त तकरीब जी कार्रवाई टेकम सोलह हलाई। तकरीब में करीम फकीर ऐं शेख